अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाणे पिसे पाण खे पाणे महबूब, पाणे खलके खूब, पाणे तालिब तिन जो। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन था थी दुनिया जी कुंड कुड़िच ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबान जी ख़िदमत में सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 15 दिसंबर 2021 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। सालनि जो सफ़र जारी आहे जेको सदियुनि में तब्दील थिए पियो ऐं हीअ गुज़रंदड़ ॾींहं हर रोज़ हयाती जी हंज मां अनेक माण्हुनि खे छाणनि पिया। पर छा कजे, मुंतज़र अखियुनि जो इंतज़ारु वञे थो तवील थींदो। उहे वजूद जेके राति जे रहज़ननि हथां गुम थी विया उन जो अञा बि को पतो पइजी नाहे सघियो। अयूब कांधड़ो, मुर्तज़ा जुणेजो, इंसाफ़ दायो, पठान ख़ान ज़ोराणी, काशिफ़ टगड़, मुनीर हबड़ो, ज़फ़र चांडियो, सरवेच नुआणी, डॉक्टर फ़तेहमंद खोसो, इमदाद शाह, ज़ाकिर सहतो, आकाश सरगाणी, सागिर सईद गाडही, शबीर बुलेदी, एजाज़ गाहो, सुहेल भुट्टो, हामिद भुट्टो, मोहम्मद ख़ान विघियो, सजाद मंगणेजो, नसीम बलोच, मोहन मेघवाड़, ख़ालिद ज़मा चोलियाणी, मज़हर सिंधी, फैसल आराई, शबीर कमराणी, अल्लाह विदायो महर ऐं शाइर शाहनवाज़ खोसो समेत 50 खां वधीक क़ौमी कारकुननि गुज़िरियल केतिरनि सालनि खां खंबे गुम कया विया आहिनि। उन्हनि जे लाइ संस वारसनि जूं अखियूं अॼु बि मुंतज़र आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन्हनि सभिनी क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। हूअ जिन खे खंबे गुम करणु कानून ऐं आइन जी भञकड़ी आहे उन्हनि खे फ़ौरी तौरु वापसि मोकिलियो वञे त जीअं उहे आसवंद अखियूं जिन जो इंतज़ारु अञा नाहे खुटो उन जो इंतज़ारु पुॼाणी ते पहुची सघे। हीअ धरती जेका साञाहवंदनि ऐं औरतुनि लाइ ॼण त मक़तल गाह बणिजी वई आहे, उन में कई वाक़िया थींदा आहिनि जेके जीव खे अॼु बि छोरे था वञनि। कराची में समाजी वर्कर सबा असलम खे छुरियुनि जा वार करे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। 20 वरनि जी सबा असलम पंहिंजे घर खां ऑफिस वञी रही हुई त रस्ते में खेसि क़त्ल कयो वियो। ज़रीन जी इहा बि दावा आहे त नारी खे संस पाड़ेसरी क़त्ल कयो आहे। वाज़ह रहे त सबा असलम उर्दू ॻाल्हाईंदड़ हुई जंहिं 5 दिसंबर ते सिंधी वेस पाए सकाफ़ती प्रोग्राम जे स्टेज ते अची ख़िताब कयो हो ऐं सकाफ़ती ॾिहाड़ खे भरपूर नमूने सां मल्हायो हो। हुन पंहिंजी तक़रीर में धरतीअ धणियनि सकाफ़ती ॾींहं जूं वाधायूं ॾींदे चयो हो त सिंधी मुंहिंजी मादिरी ॿोली न आहे, पर छो त मां सिंध में रहां थी त सिंधी आहियां। मूंखे हिते अची ॾाढी ख़ुशी महसूसु थी रही आहे। मूंखे सिंध जो कल्चर ॾाढो पसंदि आहे। तव्हां सभिनी खे हिन ईद जूं वाधायूं ॾियां थी। संस बेरहमानी क़त्ल ते सिंधीअ सञाहवंदनि पारां मज़मत कई वई आहे ऐं मुतालबो कयो वियो आहे त फ़ौरी तौरु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। बलूचिस्तान जे ज़िले कोहलो में इंसानियत जी बेहसी जो शर्मनाक वाक़ियो साम्हूं आयो, जंहिंमें पीउ 20 ॾींहंनि जी धीअ खे 2 लख रुपयनि में खपाए छॾियो। लेवीज़ इख़्तियारनि मूजिबि कोहलू ज़िले जे इलाइक़े कनल जी हिकु औरत हानी बीबी दरख़्वास्त जमा कराई त उनजे मुड़ुसु मिठा ख़ान 20 ॾींहंनि जी धीअ नूर बानो खे खसे हिकु शख़्स ज़मा ख़ान खे 2 लखनि में विकिरो करे छॾियो आहे। लेवीज़ इख़्तियारनि ॿारड़ी माउ हवाले कंदे केस दाख़िल करे वरितो ऐं वाक़े जी जांच पिणु शुरू कई वई आहे। सिंध सां नाइंसाफ़ियूं त थींदियूं पियूं अचनि, पर हाणे गवर्नर राज लाइ कोशिशूं बि शुरू कयूं वियूं आहिनि। सिंधी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख सदर ऐं वज़ीर आज़म खां मुतालबो कयो आहे त सिंध हुकूमत जे आइन ख़िलाफ़ क़दमनि
ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे रवैये जो नोटिस वरितो वञे। हली मादल शेख सदर आरिफ अलवी ऐं वज़ीर अज़म इमरान ख़ान खे लिखियल ख़त में ध्यानु छिकायो आहे त PP जी सिंध हुकूमत पाकिस्तान जे आइन जी भञकड़ी करे रही आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ वफ़ाक़ी हुकूमत चयो आहे त सिंध खां सवाइ समूरनि सूबनि में सिहत जो ख़र्च बर्दाश्त कंदासीं। सुद समा बाबति वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त जनवरी खां सिंध खां सवाइ समूरनि सूबनि में सिहत बाबति ख़र्च हुकूमत बर्दाश्त कंदी। सस्ते गैस जे आदि माण्हुनि खे आदतूं तब्दील करणियूं पवंदियूं। मुल्क अंदरि कुझु सालनि में गैस अणलब थी वेंदी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त टमाटर खंड ऐं अटे जे अघनि में इस्तेहकाम रहियो आहे। असां वटि रुॻो कराची ऐं हैदराबाद जो मसइलो आहे। कराची में हिन वक़्तु 1300 रुपयनि में 20 किलो अटो मिली रहियो आहे। असांजे ॻोड़ करण ते सिंध हुकूमत थोरी बहितरी आंदी आहे, पर हाणे बि अटो मुहांगो आहे। अहिड़ी तरह ॿिनि शहरनि जी भेट में कराची में खंड मुहांगी आहे। काल्ह सिंध जे अमर शहीद ऐं मज़ाहिमती शाइर ग़ुलाम रसूल बिरहमानी उर्फ़ मस्तानो सिंधी जी वरसी मल्हाई वई। मस्तानो सिंधी 14 डिसंबर 1987 ते साईं GM सैद जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ इंडस हाईवे ते एहतजाज करे रहियो हो त कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि खेसि गोली हणी शहीद करे छॾियो हो। शहादत वक़्तु किरदे में शहीद जीए सिंध जो क़ौमी झंडो किरण न ॾिनो, जंहिंजी शहादत जे ॾिहाड़े ते संस 34 वरसी संस ॻोठ कुबे में निहायत अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई वई। लखी भरसां जतोई ऐं जाफ़री बिरादरी विच में हलंदड़ खूनी तकरार जो नबेरो थी वियो। ॿिन्ही धुरियुनि जो ॻाल्हियूं अॻूणे MNA डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई जी सरपंची में थियूं। ॿिन्ही धुरियुनि जा 2 खून ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। जतोई बिरादरी धुर ते 18 लख ऐं जाफ़री बिरादरी ते 21 लख ॾंड रखियो वियो। मजमूई तौर ते ॿिन्ही धुरियुनि मथां 39 लख रुपया ॾंड रखियो वियो, जंहिं बाद धुरियूं खीर खंड थी वियूं। डीपले शहर खे 6 महीना गुज़रण बावजूदि अञा ताईं पाणी मिली नाहे सघियो, जंहिं ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। काल्ह बि JUI अवामी तहरीक जे कारकुननि प्रेस क्लब खां बदीन बस स्टॉप ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि इमरान बाग़ी, शुएब लंघो, अवामी तहरीक जे फारूक आज़म, वकील क़ीमत राय, JUI जे मौलवी अब्बास किलर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त पब्लिक हेल्थ अमलदारनि जी नाअहली जे करे 6 महीना गुज़रण बावजूदि पीअण जे मिठे पाणी जी सप्लाई न थी आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु असांखे पाणी फ़राहम कयो वञे। कराची में कुता मारण लाइ उछलायल मिठाई खाइण सबबि ॿारड़ो फोत थी वियो। औरत सुमेत चैन जी हालत ख़राब। KMC मुलाज़िम जी गफ़लत ॿारड़े जी हयाती खसे वरिती। माउ ऐं 3 ॿारड़ा ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कया विया। शिकारपुर वासी तेल कंपनी जो ऑफिसर ड्राइवर सुमेत अगवा थी वियो। PSO कोयटा में ऑफिसर तनवीर सुमरो ऐं संस ड्राइवर नवीद महर मुबैना तौर लापता थी विया, जिन जी कार जेकमाबाद वेझो ट्रेस थियण बाद संदन अगवा जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। सखर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में ॾोहारी मारण जी दावा कई वई आहे। मुक़ाबले में रमज़ान उर्फ़ रमज़ू भयो खे मारण जी दावा कई वई आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ चयो पियो वञे त जवाबदार खे गिरफ़्तार करे क़त्ल कयो वियो आहे। लाड़काणे वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल राजा महर जो लाश रखी वारसनि एहतजाजी धरणो हयो। उन मौक़े ते हुननि चयो त SHO आकिल नशे जी हालत में घरनि में घिड़ी फायरिंग करे राजा खे क़त्ल कयो हो। जॾहिं त मुबैना मुक़ाबले वारे वाक़े ते 3 SHOs खे मुअतल करे जांच कमेटी पिणु क़ाइमु कई वई आहे। दादू में 2 पोरियतनि बेरोज़गारी ऐं गुरबत खां तंग थी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। हारी अब्दुल करीम घर अंदरि गिची में रसो विझी फाहो खाधो, जॾहिं त ट्रैक्टर ड्राइवर जावेद सोलंगी घरू मसइलनि खां तंग थी ज़िंदगी जो अंत आंदो।
दादो में ज़्यादती इल्ज़ाम हेठि आयल SHO जी घर ते चढ़ाई ख़िलाफ़ धरणो हंयो वियो, जॾहिं त सिविल सोसाइटी उस्तादनि शहरियुनि प्रेस क्लब आॾो धरणो हंयो पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। हुननि मुतालबो कयो त SHO ॾोही आहे, हुन ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई कई वञे, ॿियनि सां नाजाइज़ी न कई वञे। हैदराबाद में सिंध सूफ़ी फोरम पारां सिंध जे जाखोड़े किरदार डॉक्टर नज़ीर शेख जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। हैदराबाद प्रेस क्लब में कोठायल ताज़ियती मेड़ाके खे ख़िताब कंदे नवाज़ लीग सिंध जे सदर सैयद शाह मोहम्मद शाह चयो त डॉक्टर नज़ीर शेख सिंध दोस्त माण्हू हो, जंहिं सदाईं सिंध ऐं सिंध जे माण्हुनि लाइ सोचियो ऐं लोचियो। हुन चयो त अहिड़ा माण्हू तारीख़ में हमेशह ऐं सिंध जे माण्हुनि जे दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। हुन चयो त नज़ीर शेख असांजो प्यारो दोस्त हो, उहो नज़रियाती माण्हू हो, संस विछोड़े सां ख़ाल पैदा थियो आहे जेको भरिजण में वक़्तु लॻंदो। डॉक्टर बदर चना चयो त डॉक्टर नज़ीर शेख सिंध जो जाखोड़ी किरदार हो, हूअ सिंध दोस्त, वतन दोस्त ऐं इंसान दोस्त सियासी वर्कर हो। सिंध सां हुनजे इश्क जो मिसाल नथो मिले। हुन चयो त सिंध जे सियासी कारकुननि में डॉक्टर नज़ीर शेख जो तमामु वॾो मक़ाम आहे। हूअ दोस्तनि जे कचहरियुनि में शेख अयाज़ ऐं इब्राहिम मुंशी खे पियो ॻाईंदो हो। अवामी तहरीक जे अॻुवाण ॾाॾा कादर रांटो चयो त डॉक्टर नज़ीर शेख सिंध जे लाइ सोचींदड़ मुतहरिक सियासी कारकुन जियां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। हूअ बिना कंहिं फ़र्क़ जे सिंध जे मसइलनि ते थींदड़ जदोजहद जो हिसो थी वेंदो हो। क़ौमपरस्त अॻुवान डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त डॉक्टर नज़ीर शेख मुंहिंजो चांडका मेडिकल कॉलेज वारे ज़माने जो दोस्त हो। हूअ उते असां खां सीनियर ज़रूरु हुयो, पर असां उते गॾिजी सियासत बि कई। हुन चयो त असांजो सियासी नुक़्ते नज़र अलॻि हो, पर डॉक्टर नज़ीर शेख कमिटेड सियासी वर्कर हो। डॉक्टर नज़ीर शेख मरण घड़ी ताईं पंहिंजे मक़सद जे हासिलात लाइ जदोजहद कई ऐं ख़ामोश न वेठो। प्रोफेसर इमदाद चांडियो चयो त डॉक्टर नज़ीर शेख आमरियत ख़िलाफ़ ऐं सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ सदाईं जदोजहद जे मैदान में रहियो। हुन चयो त आमरियत ख़िलाफ़ जदोजहद में असां हिकु तनज़ीम में त खणी न हुआसीं, पर इतिहादी तौरु गॾु रहियासीं। मौलाना ताज मोहम्मद नायो चयो त डॉक्टर नज़ीर शेख मुंहिंजो तमामु सुठो दोस्त हो, हुनजे लाइ दुआगो आहियां। डॉक्टर नज़ीर सां मुख़्तलिफ़ एहतिजाजी तहरीकनि में गॾु रहियासीं। मुंहिंजी शख़्सियत तमामु घणो पसंदीदी हुई। डॉक्टर बीखाराम चयो त डॉक्टर नज़ीर शेख जहिड़नि किरदारनि जी सिंध खे ज़रूरत आहे। सिंधी औरत तनज़ीम जी अॻुवान नज़ीर कुरैशी चयो त डॉक्टर नज़ीर शेख सिंध जो मुतहरिक ऐं नज़रियाती किरदार हो। अहिड़ा किरदार कॾहिं बि नाहिनि मरंदा। तक़रीब खे अफ़ज़ल गुजर, रमेश गुप्ता, मंज़ूर शेख ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में ही असीं शामिल करे रहिया हुआसीं ख़बरूं। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां। अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण वर्क वरायूं था किताब तारीख़ जा अॾींदड़ जा। हीअ किताब सिंधी में तर्जुमो कयो आहे मोहम्मद बख़्श सूमरे। हीअ किताब सिंधी का एकेडमी पारां छपराए पधिरो कयो वियो आहे। अॼु असीं हिन किताब मां अवां जी ख़िदमत में जेको तारुफ़ जंहिं हस्ती जो पेश करे रहिया आहियूं, उहा अज़ीम हस्ती आहे गौतम बुद्ध। हिंदू मज़हब में निंढ वॾाई ऐं ज़ात पात जो मसइलो जीअं पोइ तीअं पुख़्तो थींदो वियो। ब्राह्मण मज़हबी ऐं समाजी इज़त ऐं शान जा मालिक मञिया विया ऐं शूदर उन्हनि हक़नि खां महरूम कया विया। ब्राह्मण पूॼारियुनि मज़हब में हर तरह जो रस्मो वहम ऐं शयुनि जी पूॼा दाख़िल करे छॾी। माण्हू भाग जादू ऐं जिननि परियुनि ते वेसाह रखंदा हुआ ऐं उन्हनि खां डिॼंदा हुआ। अहिड़े दौर छहीं क़बल मसीह में गौतम बुद्ध इंसान में फ़र्क़ जे ख़िलाफ़ बग़ावत कई। हुन ब्राह्मण ऐं शूद्रनि खे हिकु जहिड़ो दर्जो ॾींदे माण्हुनि खे सचाई ऐं पाकीज़गी जी तालीम ॾिनी। गौतम कपलवस्तु जे राजा जो पुटु हो। ॼमण वक़्तु संस नालो सदारथ रखियो वियो। गौतम संस ख़ानदानी नालो हो ऐं जॾहिं नए धर्म जी प्रचार शुरू कयाई त बुद्ध यानी बुज़ुर्ग सॾजण में आयो। गौतम खे
शाही रस्मनि मुताबिक़ फ़ौजी सिख्या ॾिनी हुई, लेकिन हू आराम ऐं इत्मीनान जी ज़िंदगी में बेआराम ऐं बेचैन माण्हुनि लाइ सोचींदो रहियो। हुन जे अंदर में हिकु ख़ासि क़िस्म जी तड़प पैदा थी चुकी हुई ऐं शाही महल जे आसाइशनि जी भरमार बि हुनखे मुतमइन करे न सकी। 28 सालनि जी उमिरि में पंहिंजे शाही घर खे छॾे फ़क़ीरनि जे वेस में उन वक़्त जी वॾी सल्तनत मुग़ल में रसी। उते कुझु ब्राह्मण त्यागियुनि खां फ़लसफ़े जी तालीम हासिल कयाई। उतां बि तसली कोन थियसि त पोइ रियाज़त जो रस्तो इख़्तियार कयाई, लेकिन पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ पहुचाइण सां बि खेसि रूहानी मुसरत हासिल न थी सघी। हिकु ॾींहुं हू रियाज़त कंदे ज़मीन ते बेहोश थी किरी पियो ऐं होश अचण ते हुन रियाज़त छॾे ॾिनी। रियाज़त छॾण खे संसि 5 चेला सम्झी न सघिया ऐं उहे गौतम खे अकेलो छॾे बनारस हलिया विया। उनखां पोइ गौतम सैर कंदो रहियो ऐं आख़िरकार हिकु वण जे वॾे वण हेठियां वेही पाण खे सोच ऐं वीचार में लॻाए छॾियो। तां त हुनजे अखियुनि सचाई जी रोशनी खे ॾिसी वरितो ऐं गौतम हाणे ॿुध बणिजी वियो। हाणे हुनजी ज़ुबान ते नफ़्स जे सुधारे ऐं आलमगीर मोहबत जो पैगाम हो। हुनजो ध्यानु उन ॻाल्हि ते ॼमी वियो जंहिंखे हू करण वारो हो। हाणे गौतम ॿुध बनारस रवानो थियो त जीअं उते पंहिंजे 5 चेलनि जे साम्हूं उन सचाई खे ज़ाहिर करे जेका हू हासिल करे चुको हो। उन्हनि चेलनि ॿुध जो नओं मज़हब इख़्तियार कयो। उते 5 महीननि में संसि 60 पैरोकार पैदा थिया, जिन खे सॼे हिकु ॾींहुं ॿुध खेनि चयो त मुख़्तलिफ़ तरफ़नि में वञी दुनिया खे सुख जो पैगाम पुॼायो। माण्हुनि खे चओ त ग़रीब ऐं अमीर, निढा ऐं वॾा सभु हिकु आहिनि। हिन दुनिया में नफ़रत सां ख़तमु नथी थिए, बल्कि नफ़रत मोहबत सां ख़तमु थिए थी। माण्हुनि खे चओ त हू गुस्से खे नरमी सां खटणु ऐं बुराई खे भलाई सां। गौतम ॿुध मज़हब में अक़ीदनि खे पोइते रखी मज़हब जो बुनियादु नफ़्स जे सुधारे ऐं पासे रहण ते रखियो। ख़्वाहिश ते सघ हासिल करणु ॿुध मज़हब जो सभ खां वॾो असूल करार ॾिनो। हुन ख़्वाहिश ते मुकमिल सघ हासिल करण खे निर्वाण जो नालो ॾिनो ऐं चयो त उनखे ज़िंदगी में ई हासिल करे सघिजे थो। इंसानु पंहिंजी पैदाइश सां न बल्कि पंहिंजे अमल सां शूद्र या ब्राह्मण बणिजे थो। कंहिं बि गुनहगार खे बुरो चवण जी इजाज़त कोन्हे। उन करे जो जेके माण्हू ॼाणी वाणी कंहिंजे बुरे कम ते फटकार कनि था त उहे ॼण त उन जे ॾोह जे ज़ख़्म ते लूणु बुरकनि था। गौतम ॿुध उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी तालीम लाइ कंहिं मज़हब या आसमानी किताब जो सहारो न वरितो ऐं न वरी ख़ुदा, रूह ऐं ॿी दुनिया जो इक़रार या इनकार कयो। हुन अमल, दलील ऐं तजुर्बे खे तालीम जो बुनियादु बणायो ऐं माण्हुनि खे चयो त हू पंहिंजे दिलनि में हक़ जी तलाश कनि। हक़ जी तलाश जा बंदी अक़ीदा ऐं अमल वाज़े ऐं मुक़ररु न हुअण करे गौतम ॿुध जे मरण खां पोइ जल्दी उनजे अक़ली ऐं इख़लाक़ी मुसलत यानी तरीक़े ते पर्दा पवणु शुरू थिया ऐं रस्मनि जी पाबंदी ऐं कटरपणे ॿुध जे सॼी तालीम खे डावांडोल करे छॾियो। ॿुध जे सख़्तु रोक टोक जे बावजूदि माण्हुनि उनखे देवता बणाए छॾियो ऐं उनजा वॾा वॾा मजसमा मंदरनि में ऐं मंदरनि खां ॿाहिरि खोड़े छॾिया। राहिबनि में अक्सरियत बिन जाहिलनि ऐं पाण वणाईंदड़नि जी पैदा थी, जिन पहिरीं ॿियनि मज़हबनि वांगुरु पंहिंजे रस्मनि खे मज़हब जो दर्जो ॾेई छॾियो। चंद्रगुप्त हिंदुस्तान में मौर्य ख़ानदान जी हुकूमत खे पुख़्तो कयो ऐं उनजे पोटे अशोक ॿुधमुत इख़्तियार कयो। ॿुधमुत जे प्रचार लाइ अशोक वॾो कमु कयो। 242 काफ़मीम हिंदुस्तान जे हिकु तमामु वॾे बादशाह जी हैसियत में हुन ॿुधनि जी 3 काउंसिल जो इजलास सॾायो। इजलास खां पोइ अशोक कश्मीर, उत्तर हिंदुस्तान, मैसूर, बर्मा ऐं सीलोन में पंहिंजा प्रचारक मोकिलिया। 4हीं सदी ईस्वी ताईं ॿुधमुत चीन, कोरिया ऐं जापान ताईं पहुची चुको हो। हींअर ताईं उन्हनि मुल्कनि में ॿुध जा पैरोकार अक्सरियत में रहनि था। हीअ असीं गौतम ॿुध जी हयाती बाबति अहवाल अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं। हीअ अहवाल असां अव्हां जी ख़िदमत में चूंड कयो हो तारीख़ जा अॾींदड़ किताब मां। हिन किताब जो सिंधी तर्जुमो कयो आहे मोहम्मद बख़्श सूमरो ऐं हीअ किताब सिंधिका अकेडमी पारां छपराए पधिरो कयो वियो आहे। प्रोग्राम में हाणे असीं वर्क वरायूं था ॾाहे लेखक ऐं नामियारे तालीमदान शमसुल उलमा मिर्ज़ा किलीच बेग जे किताब तहज़ीब इख़लाक़ जा
ऐं असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था संदसि मज़मून इंसान जो ॿियो हिसो। जांच ऐं तपास करण में हुनखे लज़त अचे थी। जीअं को माण्हू ततलवारी जे बयाबान में पाणी जी ॻोल्हा करे थो, तीअं रूह इल्म ऐं मार्फत जो ॻोल्हाउ आहे, पर उन जी संभाल रखिजे जो हू तेज़ ऐं शोख़ आहे। उन खे रोकजे जो हू कंहिं क़ाइदे ते हलण वारो न आहे। हुन जी फ़हमाश कंदो रहिजे जो हू हद खां लंघी वेंदड़ आहे। हूअ पाणी खां वधीक नरम ऐं मुड़ंदड़ आहे, हवा खां वधीक हटंदड़ ऐं जाइ ॾींदड़ आहे। का बि शइ हुनखे ॿधी बीहारे नथी सघे। कम फ़हम ना सम्झ माण्हू जे लाइ रूह ईअं आहे जीअं चरे जे हथ में तरार। रूह जी ॻोल्हा ऐं तपास जो मुद्दा आहे सच या हक़ीक़त। उन जे हथ आण जा हू पाव आहिनि अक़ल ऐं आज़मूतो। उहे ज़ईफ़, अणपूरा ऐं भुलाईंदड़ आहिनि। तॾहिं हू पंहिंजो मुद्दा कीअं हासिलु करे? माण्हुनि जी आम राय का सच जी साबिती न आहे, छो जो घणो करे माण्हू नावाक़ुफ़ ऐं जाहिल आहिनि। तुंहिंजो पाण सुञाणणु ऐं पंहिंजे ख़ालिक खे सुञाणणु ऐं उन जी इबादत फ़र्ज़ ॼाण, इहे ॻाल्हियूं तुंहिंजे अॻियां बिल्कुलु साफ़ ऐं ज़ाहिर आहिनि। उन खां वधीक इंसान खे ॿियो छा ॼाणणु घुरिजे? इंसान जी हयाती जी मुद्दत ऐं उन जा फ़ाइदा। माण्हू जे लाइ हयाती ईअं आहे जीअं चंडोल पखी जे लाइ सुबुह जी अछाण, या चिॿरे जे लाइ ऊंदाही, या मक्खी जी लाइ माखी, या ॻिज जे लाइ ढूंढ। जेतोणीकि हयाती रोशनी चमकंदड़ आहे त बि अखियुनि खे थकाए नथी। जेतोणीकि लिकियलु आहे त बि नाख़ुश नथी करे। जेतोणीकि मिठी आहे त बि कक नथी करे। जेतोणीकि ख़राबु आहे त बि नफ़रत पैदा नथी करे। इन हूंदे बि आहे को माण्हू जंहिंखे उन जी पूरी क़दुरु ऐं सची क़ीमत जी ख़बर हुजे। हयाती जो क़दुरु जेतिरो तोखे ॼाण घुरिजे ओतिरो ॼाण जी कोशिशि कर। तॾहिं चइबो त तूं अक़ल जे रस्ते आयो आहीं। जाहिलनि वांगुरु उहो ख़्यालु न कर त हिन दुनिया जी हयाती खां वधीक ॿी का बि शइ अज़ीज़ ऐं क़ीमती कान्हे, न कि जेके पाण खे हकीम ॾाहा था सॾाइनि तिन वांगुरु उहो एतिक़ाद रख त उहा धिकारण जे लाइक़ु आहे। हयाती खे उन करे पसंदि न कर त उन में का ज़ाती ख़ूबी रखियलु आहे, पर उन करे त उन मां ॿियनि खे चङाई पहुचे सघे थी। जेके हयाती जा ॾींहं तूं अजाया वञाया आहिनि से ख़ुदा ताला तोखे मोटाए न आणे ॾींदो, न कि तूं हीरनि जे खाणनि ख़र्चण सां वरी ख़रीद करे सघंदे। बाक़ी जेके ॾींहं बचा अथई से तूं नेकी में गुज़ार। ईअं न चओ त जे माण्हू न ॼमे हा त चङो हो, या जे ॼमियो त जल्दी न मरे हा त चङो हो। न कि बेहया थी ख़ुदा ताला खे चओ जे आऊं न हुजां हा त गुनाह किथे हुजे हा। नेकी तुंहिंजे वस में आहे, नेकी न करणु बदी या गुनाह आहे। हाणे जे तुंहिंजो सुवालु वाजिबी आहे त सॼो कसूर तुंहिंजो आहे। जेकॾहिं मच्छी खे ख़बर हुजे हा त गाह में कंडीअ लिकियलु आहे त जेकर हू गाह ॻीहे हा। जे शींहं खे ख़बर हुजे त पंजोड़ मुंहिंजे लाइ संभराया अथनि त जेकर हूअ को उन्हनि में फासे। तहिड़ी तरह जे माण्हू घणो ई खणी घुरे हा त जग जग जियां त रूह जी मिटी जे पोते सां गॾु फना थी न वञे, न कि जेकर रहम वारो ख़ालिक हुनखे ख़लके हा उन मां तोखे ॼाण घुरिजे त तूं हुन खां पोइ जहिड़ो रहणो आहे। जहिड़ी तरह पखी जो लाचार पिंजरे में अची फाथो आहे सो माठ करे हिरी वञे थो ऐं अजाया मथे हणी पिंजरे जे पासनि सां पाण खे फटे नथो छॾे, तहिड़ी तरह तूं बि जंहिं हालत में रखियो वियो आहीं त मां भॼी निकिरण जे लाइ अजाई तकलीफ़ न कर। ॼाण त उहा तुंहिंजे हिसे में आई आहे ऐं उन ते किनात कर ऐं राज़ी रह। जेतोणीकि हयाती जा रस्ता सवां सीधा न आहिनि त बि सभु तकलीफ़ जहिड़ा बि न आहिनि। तोखे घुरिजे त सभिनी सां पाण खे हेराए। जिते का ख़सीस ख़राबी ॾिसण में अचे उते तमामु वॾे ख़ौफ़ जो शक रखी। जॾहिं तुंहिंजो विछाणो कखनि जो आहे तॾहिं तूं बेशक आराम सां निंड कर, पर जॾहिं गुलनि जी सेज ते लेटी तॾहिं कंडरनि जी ख़बरदारी रख। ख़राबु हयाती गुज़ारण खां चङो मौत मरणु बहितरु आहे। तंहिं करे एसि ताईं न जेरे रहण जी ख़्वाहिश ऐं कोशिशि कर जेसि ताईं तोखे जुगाए, न एसि ताईं जेसि ताईं जहिड़ो रही सघे। जॾहिं मौत खां वधीक तुंहिंजी हयाती मां ॿियनि खे फ़ाइदो रसे तॾहिं उन्हीअ खे बचाइण ऐं संभालणु तो ते फ़र्ज़ु आहे। बेअक़लनि वांगुरु अहिड़ी शिकायत न कर त मुंहिंजो वक़्तु थोरो आहे। यादि रख त जीअं तुंहिंजा ॾींहं घटिबा वञनि
तीअं तुंहिंजा ॾुख ऐं फ़िकर बि घटिबा वञनि। पंहिंजी हयाती जी मुदत मां जेके निकमा भाङा आहिनि से कढी छॾ। पोइ ॾिस त छा थो बचे। पहिरीं निंढपिण जो वक़्तु कट, पोइ पीरी जो वक़्तु, जा बि ॼण ॿीअ ॿाराणी वही आहे। पोइ निंढ जो वक़्तु, पोइ बेख़्याली जो वक़्तु, पोइ पंहिंजी बीमारी जो वक़्तु। पोइ तोखे ख़बर पवंदी त जे वञी पकी उमिरि खे रसें त बि केतिरा न थोरा विरिया सची पची शुमार में आण जहिड़ा आहिनि। जंहिं तोखे महिरबानी करे सुख जे लाइ हयाती ॾिनी आहे, तंहिं तुंहिंजी हयाती जे अरसे घटाइण सां तो ते पाण ज़्यादा महिरबानी कई आहे। डिघी हयाती तोखे कहिड़े कमु अचे हा? भाई थो त वधीक गुनाहनि करण लाइ वजह मिले हा त चङो हो छा? पर जे चङाई करण जी गिणती अथई त जंहिं तुंहिंजी उमिरि थोरी रखी आहे सो उन आहिर तुंहिंजी थोरी कमाई ते राज़ी न रहंदो छा? तूं ॾुखनि लाइ पैदा थियो आहीं, पोइ बि वधीक जीअण जी ख़्वाहिश करीं थो। रुॻो साह खणण ऐं खाइण ऐं दुनिया ॾिसण जे लाइ जीअण घुरीं थो छा? उहो सभु तो अॻे ई घणो कयो आहे। वरी वरी करण या निहायत घणे करण करे बेज़ार की न थींदे? जे वधीक नेकी करण ऐं इल्मु ऐं अक़ल वधाइण जी ख़्वाहिश अथई त वधीक कहिड़ो इल्मु तोखे हासिलु थी सघंदो ऐं उहो केरु तोखे सेखारे सघंदो? जेको थोरो अरसो तोखे मिलियो आहे सो तूं मुफ़्त अजायो कमु थो आणी। तॾहिं छो थो दाहूं करीं त मूंखे घणो अरसो न मिलियो आहे ऐं मुंहिंजो वक़्तु थोरो आहे। थोरे इल्म ऐं वक़्त जी बि दाह न कर। इहो सभु तोसां गॾु फ़ना थी वेंदो। हिते सचो रह त हिते जी फज़ीलत हासिलु थिए। कांग खे ईअं न चओ त जॾहिं आउं तुंहिंजो मालिक आहियां त पोइ तुंहिंजी उमिरि मुंहिंजी उमिरि खां सतोणी वॾी छो थी? न की हरण खे चओ त कहिड़े सबबु तूं मुंहिंजूं 100 पीढ़ियूं थो संभरीं। हयाती जे अजाए वञण में के हूअ तोसां मुक़ाबिलो करे सघंदा? हू के ऐश अशरत कनि था, हूअ ज़ुल्म कनि था, हूअ के बेशुक्रा आहिनि। पाण तोखे हुननि खां इहो सबक़ु सिखणु घुरिजे त जेको भाए त संसि उमिरि वॾी थिए ऐं चङी गुज़रे त मिसकीन ऐं परहेज़गार रहे ऐं चङियूं आदतूं सिखे ऐं सादी हालत करे। जे तोखे उन्हनि खां बहितर हयाती गुज़ारण जी तजवीज़ आहे त पोइ थोरी उमिरि बि तोखे काफ़ी आहे। इंसान खे ख़बर आहे त संसि हयाती थोरी आहे ऐं दुनिया जे सुख ऐं हुकूमत खे बकाउ कोन्हे। उन हूंदे बि जुरत करे सारो जहान हथ करे थो। सो जे हूअ मरण जो न हुजे हा त अलाह जे कहिड़ियूं रथूं रथे हा। जेतिरी हयाती तोखे मिली आहे उहा तुंहिंजे लाइ बिल्कुलु बसि आहे, पर तोखे उन जो क़दुरु कोन्हे। तोखे उन जी घुर्ज कान्हे। तूं फज़ूल ख़र्च ऐं असराफ़ पसंदि आहीं। जेके मिलियो अथई सो बेख़्याली ऐं बेपरवाही सां उॾायो छॾी। ॼण त घुर्ज खां वधीक तोखे मिलियल आहे। पोइ बि पियो दाहूं करीं त मूंखे मिले ई कीअं? मूंखे उन मां के बि हासिलु न आहे। तोखे ॼाण घुरिजे त सरफ़े जी आदत ऐं क़नात माण्हू खे तवगर थी करे, न की माल जी घणाई। ॾाहो माण्हू शुरू खां वठी हयाती ख़ुशि गुज़ारींदो अचे, पर बेअक़ल हमेशह पियो शुरू करे। माया जे पुठियां पवंदे हलाक न थी ऐं ईअं न भाए त उहा पोइ तोखे कमु ईंदी। जेको हलंदड़ वक़्त जो ख़्यालु नथो करे सो ॼण त जेके वटसि आहे सो सभु उछलायो छॾे। जीअं जंग में कंहिं पहलवान जे दिलि मां तीर लंघी वेंदो आहे त उन जे अचण जी हुनखे ख़बर न पवंदी आहे, तीअं हुनजी हयाती बि हुन खां वरिती वेंदी ऐं उन जो हुनखे समाव कोन पवंदो। तॾहिं हयाती कहिड़ी शइ आहे जंहिंजे लाइ माण्हू एतिरो ख़्वाहिशमंद थो रहे? साह खणणु आहे छा जंहिं ते उन जो मिधार आहे? ईअं न आहे छा त हयाती रुॻो हिकिड़ो ठॻींदड़ ख़्याली ॾेख ऐं आफ़तनि ऐं मुसीबतनि जो मेड़, ख़राबियुनि ऐं बुराइयुनि जो हिरस ऐं हवस आहे जे हर तरफ़ पाण में ॻंढियल आहिनि। शुरू में उहा अणॼाणाई आहे, विच में अज़ाब आहे ऐं पिछाड़ी में ॾुख आहे। जहिड़ी तरह हिकिड़ी लहर ॿिए खे धिके थी ऐं पोइ उहे ॿई वरी पुठियां ईंदड़ टीअं लहर सां गॾिजो वञनि। तहिड़ी तरह इंसान जी हयाती में हिकिड़ी मुसीबत ॿिए जे पुठियां काहींदी अचे, वरी निढे खे गयो वञे ऐं हाणोकी में गुज़िरियल गुम थियो वञे। असांजा ख़ौफ़ असांजे लाइ सचूं मुसीबतूं आहिनि ऐं असांजो उमेदूं रुॻो आईंदा जूं नामुमकिन ख़्याली ॻाल्हियूं आहिनि। असीं बेशक बेअक़ल आहियूं जो हिते जे डपु महिल पाण खे इंसान फ़ानी ॼाणूं था ऐं आईंदा जी ख़्वाहिश करण महिल ईअं पिया भायूं त ॼण फ़ना थियण जा न आहियूं। हयाती जे कहिड़े भाङे जो असीं पाण सां रहण या जटाव करणु घुरूं था? जे जवानी त असांखे ऐश अशरत बदकारी ज़बरदस्ती ऐं बेपरवाही पसंदि आहे छा?
जे पहिरीं त असांखे हिणाई लाचारी ऐं बेवफ़ाई वणे थी छा? चवंदा आहिनि त अछरनि जो सभिनी खे नंग पवंदो आहे ऐं पीर मर्द जो सभु को अदब रखंदो आहे ऐं उन खे मान ॾींदो आहे। पर जे नेकी आहे त जुआनी में गलनि जी ॻाढ़ाइण सां गॾु ॾिया ऐं हशमत में रहे थी, ऐं जे नाहे त पीरी में पशेमानी खां रूह में घणा गुंज पवनि था। पीर मर्द खे उन करे इज़त ऐं आबरू ॾियनि था छा जो हू ऐश अशरत खे धिकारींदड़ आहे? पर उन में कहिड़ो इंसाफ़ आहे जो पीरी ऐश अशरत खे नथी धिकारे पर ऐश अशरत पीरी खे धिकारे थी। जे जवानी में नेक रहंदे ऐं चङाई कंदे त पीरी में जहान तोखे मान ॾींदो। हीअ असां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं शम्सुल उलमा मिर्ज़ा किलीच बेग जे किताब तहज़ीब इख़लाक़ मां मज़मून इंसान जो ॿियो ऐं आख़िरी हिसो। अमी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां, ऐं प्रोग्राम साण अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लॻारी। जीअं त अव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं अव्हां जी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां उहे प्रोग्राम नशर कंदा आहियूं जिन में सुजाॻी जा सॾ हूंदा आहिनि, जिन में इल्म ऐं अदब जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, जिन में इनकलाब जी उमेद हूंदी आहे। ऐं उहे प्रोग्राम जेके ॿिया इदारा नशर न आहिनि कंदा असीं अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। असीं सजाए जे सॾ जो आवाज़ बणिजंदा आहियूं। असीं चाहियूं था असांजा हीअ इदारा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध TV मज़बूत खां मज़बूत थियनि, जंहिंजे लाइ असांखे अव्हां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अव्हीं जेके सवनि में न पर हज़ारनि में आहियो ऐं अव्हीं असांजा ॿुधंदड़ महिरबान आहियो। अव्हीं असांजे प्रोग्रामनि खे मुख़्तलिफ़ दोस्तनि ताईं पहुचायो। अव्हीं असांजा लिंक शेयर करियो ऐं असांजा प्रोग्राम वंड करियो। जेकॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था, हींअर यूट्यूब ते वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु अव्हीं असांजा प्रोग्राम फेसबुक ते बि ॿुधी सघो था। फेसबुक ते असांजो पेज आहे, जी हा, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे नाले सां। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे असीं वर्क वरायूं था किताब फ़तह आख़िर अवाम जी थींदी जा। ही किताब पोरितनि लाइ जा खोड़ींदड़ नामियारे अॻवान कामरेड जाम साकी जो लिखियलु आहे। असीं अॼु अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हिन किताब मां 5 किस्त। जेसिताईं असांजे मुल्क में बैनुल अक़वामी किरदार जो सुवाल आहे त असां पाकिस्तानी अवाम इंतिहाई बेचैनी सां उन ख़ुशगवार घड़ी जा मुंतज़र आहियूं जॾहिं पाकिस्तान जी फ़ौज अमेरिका ऐं शाह हसन जे हुकुम ते 1971 में अर्दनी कैंपनि में फ़लस्तीनी इनकलाबी अवाम खे क़त्ल करण बजाए पंहिंजे अरब भाइरनि सां कुल्ह कुल्हे में मिलाए बैतुल मुक़दस खे आज़ादु कराइण लाइ जंग विढ़ंदी। असां उन्हनि माण्हुनि खे कीअं था बख़्शे सघूं जिन असांजे पुटनि ऐं फ़ौजी सलाहियतनि खे असांजे अरब भाइरनि ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो ऐं अहिड़ी तरह असांजे मुल्क खे ख़्वार ऐं ख़राबु कयो। अमरीकी हुकूमत ईरान जे ख़िलाफ़ु फ़ौज इस्तेमालु करण जी धमकी ॾिनी हुई, पर हीअ हुकूमत उनजे ख़िलाफ़ु जवाबु ॾियण लाइ तयारु न आहे त असीं ईरान ख़िलाफ़ु कंहिं बि हमले खे बर्दाश्त न कंदासीं। अफ़गान भॻोड़नि जे हिकु रहनुमा ज़िया ख़ान नासरी पंहिंजी हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त छाकाणि त अफ़गानिस्तान में रूसी मौजूदु आहिनि, उन करे वीचारो अमेरिका ईरान ते हमिलो करे नथो सघे। उनखां अलावा हुन इहो बि चयो त रूसी फ़ौजनि अफ़गानिस्तान जे सभिनी क़बीलनि खे ख़रीद करे वरितो आहे। पोइ केरु हिन भॻोड़नि जो साथ ॾेई रहिया आहिनि, उहा हिकु अलॻि कहाणी आहे। कांग्रेस कमेटी जे साम्हूं अमरीकी सेक्रेटरेट जे हिकु रिपोर्ट जो मक़सदु फ़क़्तु इहो आहे त अमेरिका पाकिस्तान जे मुक़दस सरज़मीन खे ईरान ऐं अफ़गानिस्तान जी गैर यक़ीनी सूरतहाल ख़िलाफ़ु सिधी या अणसिधी तरह इस्तेमालु कंदो ऐं 1959 वारे बदनाम UTA मुआहिदे हेठि अमेरिका खे इहो हक़ हासिलु हूंदो। उहो हिकु खुलियल राज़ आहे त अमेरिका असांजे मुल्क खे सिधी या अणसिधी तरह पंहिंजनि नापाक मक़सदनि लाइ इस्तेमालु करे रहियो आहे, पर हीअ हुकूमत उन मुआहिदे खे ख़तमु करण लाइ तयारु ई न आहे। मूंखे अफ़सोस त इन ॻाल्हि जो आहे त हुकूमत उन रिपोर्ट जी तरदीद बि न कई। अमेरिका केतिरा भेरा उहो ऐलान करे चुको आहे त
जेकॾहिं ज़रूरत पई त अरबनि जे तेल जे चश्मनि ते कब्ज़ो कयो वेंदो। पर असांजे हथ ठोके इस्लामी हुकूमत उन्हनि बयाननि खे चैलेंज बि न कयो। बहरहाल हिन इलाइक़े जी नई पैदा थियल सूरत हाल इंतिहाई हसास आहे। अमरीकी हुकूमत जा इरादा हिन समूरे ख़िते लाइ तमामु ख़तरनाक आहिनि। अमरीका अफ़गानिस्तान में पाकिस्तान जे आख़िरी सिपाही ताईं सोवियत यूनियन सां विढ़णु चाहे थो। हूअ अरबनि जे तेल ते कब्ज़ो करणु चाहे थो ऐं ईरान में ॿीहर बादशाहत बहाल कराइण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। हिकु चवणी आहे त जेकॾहिं ख़्वाहिशूं घोड़ा हुजनि हा त पेनूं चढ़िया घुमनि हा। उन में को शक न आहे त साम्राजी उन्हनि भलनि ॾींहंनि खे यादि करे रहिया आहिनि जॾहिं उन्हनि अमेरिका जी समूरी मक़ामी आबादी रेड इंडियन खे संदन हक़नि खां महरूम करे छॾियो हो। हाणे जदीद नओ आबादियाती निज़ाम जा ॾींहं ऐं डॉलर डिप्लोमेसी ज़रिए अणसिधी तरह हुकूमत करण वारा ॾींहं पिणु लड़ी चुका आहिनि। असांजे अखियुनि अॻियां हिन ख़िते जी ताक़त जो तवाज़न तब्दील थी रहियो आहे। सोशलिज़म जे नज़रिए निज़ाम जी फ़ैसिला कुन बरतरी असां सभिनी जे साम्हूं आहे। हिन सूरत हाल में जॾहिं साम्राज्य लाइ सीधी तरह मुदाख़लत नामुमकिन बणिजी चुकी आहे तॾहिं हू वरी नए सिरे सां वेढ़ायो ऐं हुकूमत करियो वारी पुराणी हिकमत अमली ते नई तरह अमल करे रहियो आहे। दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में रजत पसंद फ़ौजी जनरल तारीख़ सां हाञेकार खेॾ खेॾी रहिया आहिनि, पर पाकिस्तानी फ़ौज जनरलनि तारीख़ सां गॾु जाग्राफ़ी सां बि जुठ कई आहे। हीअ हुकूमत अवाम खे पाण में विढ़ाए रही आहे। हीअ हुकूमत क़ौमी नाराज़गियुनि खे क़ौमनि जे विच में फ़साद कराइण जी कोशिश करे रही आहे। हीअ हुकूमत जमहूरी तहरीकनि खे इलाइक़ाई बुनियादनि ते पुठिते हटाइण जी कोशिश करे रही आहे, छाकाणि त हिन खे मुल्क जे हिकु हिसे खे साम्राज्य लाइ इस्तेमालु करण जो वधीक ऐं सॼे मुल्क खे मुतहद रखण जो घटि फ़िक्र लॻल आहे। असीं कम्यूनिस्ट ऐं तरक़ी पसंद आवाम जे हक़नि वठण लाइ मुकमिल यकीन रखंदे रियासतनि खे टोड़ण ऐं सरहदनि जी नए सिरे सां जोड़जक करण जी सख़्ती सां मुखालफ़त करियूं था, छाकाणि त ईअं करण सां हिकु सुठे पाड़ेसरी वारा लाॻापा क़ाइमु रही नथा सघनि ऐं इहो बि त उन सां साम्राज्य दुश्मन इतिहाद ते ख़राबु असरु पवे थो। उन करे असांखे उन्हनि हल्कनि जी दुश्मनी मिले थी। रे सीनियर जनरल ज़िया चवे थो त आउं सॼे धुर सां वास्तो रखां थो। पाकिस्तान जी अवाम खे जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे त साॼी धुर जी कंहिं बि पार्टी खे कॾहिं बि न चूंडियो आहे। होॾां असांजे बजट जो 85% फ़ौज हड़प करे वञे थी। हिकिड़ी आम अमेरिकी चवणी आहे त बग़ैर नुमाइंदगी जे टैक्स लागू करणु इंतिहाई ज़ुल्म आहे। जिन माण्हुनि खे अमेरिका सां गहरो लगाव आहे उन्हनि खे ही गौर सां पढ़णु घुरिजे। उनखां अलावा असांजे मुल्क में टैक्स जी रक़म जो हिकु हिसो अणसिधी टैक्स ज़रिए हासिलु कयो वञे थो। उहो असां सां ॿीणो ज़ुल्म आहे। अणसिधो टैक्स हिकु ग़रीब माण्हू पंहिंजे ज़रूरत जे शइ न ख़रीद करण वक़्तु अदा करे थो। हिकु ग़रीब ऐं बेहाल पाकिस्तानी चैन आणण जो लूणु ख़रीद करण वक़्तु कुझु पैसा टैक्स तौरु अदा करे थो। ईअं ई हिकु वॾी रक़म हासिलु कई वञे थी। जिते मार्शल आहे उते कानून कोन्हे। मौजूदा मार्शल अमेरिकी साम्राज्य सरमाएदारनि ऐं जागीरदारनि जी एजेंट आहे। ज़िमीदारनि ऐं सरमाएदारनि खां हासिलु थींदड़ रक़म त तमामु थोरी हूंदी आहे। असांजे सीनियर ऑफिसरनि खे घुरिजे त या त हू जंहिं जो खाइनि था तंहिंजो ॻाइनि या टैक्स जो घणो हिसो भरींदड़नि खे इजाज़त ॾियनि त हू सरमाएदारनि ऐं जागीरदारनि खे मुंहं ते सच चई ॾियनि। जेकॾहिं को शख़्स फरमाए थो त हुनजो साॼी धुर सां तालुक़ु आहे ऐं हक़ीर अक़लियती तबिके यानी शरफ़ा जे टोले साहिब जाइदाद तबिका खे ई सभु हक़ हासिलु आहिनि ऐं हू साम्राज्य जी टहल टकोर करणु चाहे थो त हुनखे पंहिंजो पघार क़ौमी ख़ज़ाने मां वठणु न घुरिजे ऐं न वरी वर्दी पाइणु घुरिजे। हुनखे जनरल शेर अली वांगुरु खुली सियासी मंज़र ते अचणु घुरिजे जेको जमायत इस्लामी जे प्लेटफार्म ते 1970 में इलेक्शन लड़ी इबरतनाक शिकस्त जो ज़ाइक़ो चखी चुको आहे। मूंखे हैरत आहे त असांजा सीनियर जनरल सोशलिज़म जो ज़िक्र टोक वारे अंदाज़ सां कनि था, जॾहिं त जापान जे इक़्तिसादियात जे हिकु माहिर खे इहो चवणो पियो हो त जापान जो जियापो उन में आहे त रूसियन जो इस्तक़बाल ॿिनि झंडनि सां कनि, यानी ॻाढ़े ऐं अछे झंडे सां। न रुॻो उहो पर अमेरिका जे साबिक़ सदर रिचर्ड निक्सन खे पंहिंजे किताब हक़ीक़ी जंग रियल वार में इहो चवणो पियो हो त
यूरोप के हिन सदी जे बाक़ी मुदे में एटमी तबाही जे भयानक ख़तरनि खां वधीक उन सूरत हाल खे मुंहुं ॾियणो आहे जंहिंमें असांखे इंतख़ाब करणो पवंदो आहे त या हथियार फिटा करियूं या आपघात करियूं, यानी या त सुरखा थियूं या मरी वञूं। उन जे पुठि भराई डॉक्टर किसिंजर जी हिन इक़रार सां बि थिए थी, जंहिंमें हुन चयो हो त ईंदड़ 10 सालनि में यूरोप मार्क्सवादी थी वेंदो। जनाब, छाकाणि त आउं साॼी धुर सां वास्तो नथो रखां, उन करे हिन हुकूमत जे ॾाढ ई ॾमर हेठि आहियां। हुकूमत जो सरबराह साॼी धुर जे लाॻापियल हुअण जो इक़रार करे थो, जंहिंखे कंहिं मिन्थ करे इक़्तिदार में न आंदो आहे, पर हू ख़ुदि ॾंडो खणी अची वेही रहियो आहे। न सिर्फ़ु ज़ियाउल हक़ साॼी धुर सां लाॻापियल हुअण जी दावा करे थो, पर ॿिया बि केतिरा ई ख़ासि करे FIU जा ऑफिसर लाहौर जे अमेरिका नवाज़ उर्दू अख़बारनि ऐं रिसालनि जी ज़ुबान ॻाल्हाइनि था। हाणे उन्हनि जो बि तजियो करणो पवंदो त उहे ऑफिसर उन रिसालनि ऐं अख़बारनि जी नुमाइंदगी कनि था या उहे अख़बारूं ऐं रिसाला उन्हनि ख़ासि ऑफिसरनि जी तर्जमानी कनि था। बहरहाल इहो वाज़िह आहे त के ऑफिसर पंहिंजे मख़सूस फ़िक्र जा पुछल अटकाउ थी मुल्क खे अमन ऐं तरक़ी ॾांहुं वठी वञण बदिरां मुल्क जी बका जे दीवारनि खे अॾोही वांगुरु खाई रहिया आहिनि। ॿियो त उहे ऑफिसर जिन जे नुक़्ते नज़र खे अवाम कई भेरा ठुकराए चुको आहे, से अवाम ऐं मूंखे जेके साइंसी सोशलिज़म लाइ जदोजहद करे रहिया आहियूं इंतकाम वठी रहिया आहिनि। जे जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब खे क़ानून ऐं इंसाफ़ जे नाले ते फाही ॾिनी वई। हुन ते नवाब कसूरी खे क़त्ल करण जे मनसूबे में शामिल हुजण जो इल्ज़ाम हयो वियो। जेकॾहिं क़ानून जे साम्हूं हर माण्हू हिकु जहिड़ो आहे त पोइ मुल्तान जे 100 खां वधीक मज़दूरनि जे क़त्लेआम करण ते कंहिंखे फाही ॾिनी वई? छा मौलवी शमसुद्दीन MPA जे क़त्ल में कंहिंखे फाही ते लटकायो वियो? छा शेरपाऊ जी हयाती वठण करे कंहिंखे मौत जी सज़ा ॾिनी वई आहे? छा हसन नासर जे कातिलनि खे सज़ा मिली? छा असदुल्लाह मेंगल जे क़त्ल ते कुझु थियो? छा बलूचिस्तान जे अवाम जे क़त्लेआम करण वारनि खे ॾोहारी बणाए वियो? न, बिल्कुलु न। चङो खणी असीं फ़र्ज़ु था करियूं त नवाब कसूरी ख़ानदानी नवाब हो, उन करे उनजो रतु घणो घाटो हो। ऐं उहो नथो चवां त को घणो सुर्ख़ हो। जेकॾहिं ईअं वाक़ई हो त छा नवाब लियाक़त अली ख़ान जो रतु घाटो न हो? मूंखे ख़बर आहे त मौजूदा हुक्मरान टोले लाइ हुनजी वज़ारत उज़्मा का हैसियत नथी रखे, पर बहरहाल उहो बि त हिकु नवाब हो, त पोइ हुनजो क़त्ल छो अञा ताईं राज़ में रखियो वियो आहे? चङो, असां इहो सोचे खणी पंहिंजे पाण खे तसली था ॾियूं त नवाबनि में बि फ़र्क़ु थींदो आहे। उन्हनि में के नंढा नवाब ऐं के वॾा नवाब हूंदा आहिनि। ठीकु आहे, त पोइ भला पाकिस्तान जे बारे में तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे? छा पाकिस्तान खे टोड़ण वारे ॾोह जो कंहिंखे ॾोहारी बणायो वियो आहे? छाकाणि त घटि में घटि नज़रियाती तौर ते पाकिस्तान तां 100 नवाब क़ुर्बान करे सघजनि था। उन करे जो पाकिस्तान जी अहमियत उन्हनि सभिनी नवाबनि खां मथां ई आहे। अॻे हिकिड़ी रिपोर्ट ॿुधबी हुई जंहिंखे हमूदुर रहमान कमीशन रिपोर्ट चयो वेंदो हो। उहा मुंहिंजे ख़्याल में अणपूरी हुई, जो उनमें मशरक़ी पाकिस्तान खां बांग्लादेश ठहण जे सबबनि ते बहस न कयो वियो हो। बहरहाल उहा अणपूरी रिपोर्ट पे अवाम जे साम्हूं न आंदी वई। भुट्टे साहिब कैनेडा में पाकिस्तानी शहरनि खे ख़िताब कंदे उहो वाज़िह कयो हो त आउं रिपोर्ट शाया करण लाइ तयारु आहियां, पर जनरल साहिबान मूंखे उनजी इजाज़त नथा ॾियनि। PNA वारनि रुजत पसंद ऐं मनफ़ी इतिहाद जा अॻवान भुट्टे साहिब जे दौरे हुकूमत में हिन रिपोर्ट खे शाया करण जा परज़ोर मुतालबा कंदा हुआ। हुननि मौजूदा हुकूमत खे रिपोर्ट शाया करण जो अर्ज़ु कयो हो, पर उन्हनि खे चंद असलीअ ते वरनि साहिबनि ॾंदी ॾेई चुप कराए छॾियो ऐं हुननि खां मिंटनि में सभु कुझु विसरी वियो। पर असांजो अवाम हुकूमत जी तवक़े खां घणो वधीक बाशऊर आहे। उन्हनि खे पूरी ॼाण आहे त मुल्क खे टोड़ण ऐं क़त्ल करण जो मामिलो अञा ताईं छो राज़ में रखियलु आहे, ऐं हू उहो बि सम्झनि था त तेसिताईं असली ॾोहारियुनि खे सज़ा न मिलंदी जेसिताईं हिन मुल्क में अवाम जो राज क़ाइमु नथो थिए। उन करे सदर साहिब, असां अहिड़े क़िस्म जे क़ानून ऐं इंसाफ़ खां कॾहिं बि मुतमइन थी नथा सघूं। असांजो उहो ईमान आहे त सभिनी जनरल खे सिर्फ़ु हिकु ई जनरल यानी जनरल विल राय आमा जे साम्हूं कंध झुकाइणु घुरिजे। उन्हनि खे पाकिस्तानी अवाम जे नुमाइंदनि जे जुड़ियल क़ानून जी पाबंदी करणु घुरिजे। असां अहिड़े इंसाफ़ ते यकीन रखूं था जंहिंमें बग़ैर कंहिं डप डाव जे अदालतूं आज़ादु हुजनि। असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं
नाम्यारे अॻवान ॼाम साकी जे किताब फ़तह आख़िर अवाम जी थींदी मां 5 किस्त। अवी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां। ही प्रोग्राम अवां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। हिन प्रोग्राम साण अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम में हाणे वर्क वरायूं था जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतुनि जा। ही किताब नाम्यारी लेखका एलाइस अल्बेनिया जो लिखियल आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। हिन किताब जी अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं 39 किस्त। एलाइस अल्बेनिया सिकंदर आज़म दरियान जे देश में जे उनवान सां लिखे थी। पूरा 2000 साल अॻु पलो तारक मक्तूनिया जे सिकंदर आज़म ऐं हिकु हिंदुस्तानी निगर सूंडर इकोट्स हिकु मुलाक़ात जो ज़िक्र कयो आहे। पलो तारक तस्दीक करे थो त परॾेही बादशाह आयो ऐं हिकु ई धक में हिंदुस्तान फ़तह करे वरितो। सच त उहो बि आहे त पलो तारक जे उन दास्तान में सिकंदर जी बहादुरी बाबति वधाउ खां कमु वरितो वियो आहे। 327 काफ़मीम सिकंदर वॾी मुश्किल सां सिंधु माथिरी जो कुझु हिसो फ़तह करे सघियो हो। 2 सालनि खां पोइ हू वापसि बाबल मोटी आयो, जिते हू वफ़ात करे वियो। सिकंदरिया जे नाले सां उभर ईरान ऐं ओलह हिंदुस्तान में हुन जेके शहर आबाद कया से या त ॿोॾि में लुढ़ी विया या वरी उन्हनि ते मक़ामी माण्हुनि ॿीहर कब्ज़ो करे वरितो। उन्हनि शहरनि जी हिफ़ाज़त लाइ हुन जेके सिपाही मुक़ररु कया हुआ से शिकस्त खाई वापसि पंहिंजे मुल्क ॾांहुं भॼी विया ऐं संस क़ाइमु कयल रियासत संस साथियुनि टुकरनि में विरहाए छॾी। सिकंदर भारत जा कुझु इलाइक़ा फ़तह त कया पर संस को बि असरु नज़र नथो अचे। एतिरे क़दुरु जो कंहिं बि अहम किताब में संस ख़िदमतनि तहज़ीब या अदब जो को बि ज़िक्र न आहे। उनजी भेट में सोंड्रा कोट्स यानी चंद्रगुप्त मौर्य जेको अशोक जो ॾाॾो हो त उहे सभु इलाइक़ा जेके सिकंदर फ़तह कया हुआ 305 काफ़मीम में वापसि हासिलु करे वरिता। जेको कमु सिकंदर आज़म न करे सघियो सो चंद्रगुप्त मौर्य करे ॾेखारियो ऐं हिंदुस्तान खे ॿीहर मुतहद करे छॾियो। पर यूनान में सिकंदर आज़म जी ख़िदमतनि खां इनकार करणु मुमकिन न आहे। हर चीज़ ते संस असरु नज़र अचे थो। सिकंदर आज़म पाण खे देवमालाई किरदारु बणाए छॾियो। भारत वधीक सुजाॻ मुल्क साबित थियो, जिते जे रहवासियुनि पंहिंजो मुल्क सोन हाथी ऐं दरिया सिकंदर खां जल्दी वापसि हासिलु करे वरिता। सिकंदर आज़म जॾहिं यूनान मां निकिरी दुनिया फ़तह करण लाइ निकितो हो त संस अहम मक़सदु उहो हो त हू ईरान जे शहनशाह दारा खां वधीक मुल्क फ़तह करे ऐं खांसि मथां हू नज़र अचे। दारा 2 सदियूं अॻु हिंदुस्तान ते कब्ज़ो करे चुको हो। सिकंदर पाण सां गॾु जेके बि तारीख़दान आंदा हुआ उन्हनि मां कंहिं बि दारा जो ज़िक्र न कयो आहे, पर उहो सच आहे त हू दारा जे किरदार खां आगाह हुआ। सिकंदर खां 1 सदी अॻु मशहूरु यूनानी तारीख़दान हेरोडोटस न रुॻो दारा जो ज़िक्र कयो आहे, पर खेसि अज़ीम एशिया जो पायो विझंदड़ बि सॾियो आहे। हेरोडोटस वज़ाहत करे थो त दारा सिंधु नदी बाबति मालूमात हासिलु करण लाइ स्काइलिक्स खे मुक़ररु कयो हो, जंहिं अटक खां समुंड ताईं लहवारो सफ़र कयो हो। हुन सिंधु नदी जे 1400 किलोमीटर वहिकरे जो नक्शो तयारु कयो हो। अहिड़ी तरह हूअ पहिरियों मग़रबी माण्हू बणिजी वियो जंहिं हिंदुस्तान बाबति तफ़सील मुहैया कया ऐं खेसि यूनानी तारीख़ जो सभ खां दलेर शख़्स करार ॾिनो वियो हो। दारा उन खां पोइ सिंधु माथिरी खे पंहिंजी रियासत में शामिलु करे छॾियो। दारा लाइ सिंधु माथिरी जी फ़तह तमामु घणी माल दौलत जो कारण बणी हुई। हेरोडोटस वज़ाहत करे थो त सिंधु माथिरी में तमामु घणो सोन हो ऐं उते जा रहवासी रेशमी लिबास पाईंदा हुआ, जेको रेशम जे वणनि मां हासिलु थींदो हो। हू वज़ाहत करे थो त हर ॿिए माण्हू वटि 360 पैसनि जो जे वज़न जेतिरो कचो सोन हूंदो हो। उहा दौलत कंहिं लश्कर खे हमले जी तरग़ीब ॾियण लाइ काफ़ी हुई। सिकंदर बि ॿुधो हो त नील जहिड़ो ॿियो बि अहिड़ो दरिया आहे जंहिंमें वाॻूं रहनि था ऐं उहा सिंधु नदी आहे। उहो हेरोडोटस ई हो जंहिं पहिरियों भेरो हिंदुस्तान नई
एथोपिया जे माण्हुनि विच में भेट कई हुई त ॿिन्ही मुल्कनि जे रहवासियुनि जी चमड़ी कारी आहे ऐं नतफ़ो बि कारो अथनि। सिकंदर जे मुर्खनि दारा ऐं स्काईलैक्स जो ॼाणी बुझी ज़िक्र न कयो त जीअं माण्हू उहो न सम्झनि त सिकंदर असल में दारा ऐं स्काईलैक्स जे नक्श क़दम ते हलण जी कोशिशि कई हुई। इहो सच आहे त स्काईलैक्स जे लिखण ते मग़रबी माण्हुनि खे हिंदुस्तान ते हमले जी तरग़ीब ॾिनी हुई। हुन सॼे हिंदुस्तान खे सिंधु माथिरी करार ॾिनो हो, जंहिंमें अहिड़ो दरिया वहे थो जेको हुन जे सरहदनि जो तयुन करे थो ऐं हुनखे दुनिया जो आख़िरी छेड़ो करार ॾिनो हो। बहरहाल उहो सिकंदर ई हो जंहिं यूनान खां हिंदुस्तान सफ़र करण जी हिमत कई। 8 सालनि जे सफ़र दौरान हुन 18,000 किलोमीटरनि जो सफ़र कयो। सिकंदर वटि न को नक्शो हो ऐं न ई कंहिंखे मक़ामी ज़ुबान ईंदी हुई। हुन मुकमल तौरु क़िस्मत मक़ामी माण्हुनि देवताउनि ते भाड़े उहो सफ़र कयो हो। ओभर अफ़गानिस्तान में जलालाबाद पहुचण खां पोइ सिकंदर लश्कर खे 2 हिसनि में विरहाए छॾियो। हिकु हिसो सिकंदर जे आशिक़ हिफ़ाइशन जी अॻुवाणी में ख़ैबर या मचनी लक वटां गुज़री सिंधु नदी ॾांहुं वधियो ऐं सिकंदर उत्तर में कुनड़ नदी जी वादी खां थींदो अॻिते वधियो त जीअं उत्तर जे जाबलू माण्हुनि खे शिकस्त ॾेई सघे। हू अॼुकल्ह वारे नवां पास या नए लिक वटां पाकिस्तान जे हथनि में दाख़िल थियो हूंदो। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त आउं बि कुनड़ खां उहो सफ़र करियां, पर उन जे लाइ ख़ुसूसी इजाज़तनामा घुर्बल हुआ ऐं उन्हनि लाइ वरी नए सिर कोशिशि करणी पई। मई जे हिकु गरम ॾींहं ते आउं गुलनि वारी शलवार ऐं कमीज़ पाए आर्लिस्टाइन जे सिकंदर जे इंतिहाई उत्तर में कयल लड़ाई बाबति किताब ख़रीद करे पाकिस्तान जे फ़ौजी आमिर जे तर्जुमान खां मुलाक़ात लाइ टाइम वठी साणुसि मिलण लाइ रवानी थियुसि। फ़ौजी हेडक्वार्टर जे हिकु मुकमिल एयर कंडीशनड कमरे में वञी वेठियुसि। पाकिस्तान जे गादी वारे शहर जे बिल्कुलु भर में रावलपिंडी में आउं फ़ौजी जनरल जे साम्हूं वञी वेठियुसि। मूं पहिरीं खेसि पंहिंजे हेल ताईं थियल सफ़र जी कथा ॿुधाई ऐं पोइ चयो आउं प्यादल अफ़गानिस्तान खां पेरसर ताईं सिकंदर आज़म जे इख़्तियार कयल रस्ते तां सफ़र करणु चाहियां थी। हुन हैरत मां पुछो, पेरसर? मूं चयो, हा, उहा वॾी चोटी जिते सिकंदर आज़म जाबलू माण्हू सां जंग विढ़ी हुई। मूं मुर्कंदे खेसि वधीक चयो, उन लाइ आउं अफ़गानिस्तान मां नए लिक नवां पास वटां सरहद पार करे पाकिस्तान अचणु चाहियां थी। जवाब में जनरल बि मुर्की पियो। हुन मुंहिंजी शानदार उर्दू ऐं लिबास जी तारीफ़ कई ऐं पोइ हुन पिशावर में फाटा जे सेक्रेटरी सां फ़ोन ते ॻाल्हायो। असां ॿिन्ही खे उहा ॼाण हुई त नवां पास को आम रस्तो न आहे। उहो बि मुमकिन हो त उते को क़बाइलियुनि जो जथो मुंहिंजो इंतज़ारु करे रहियो हुजे। उहा बि ख़बर कान हुई त उतां सरहद पार करण बाबति अफ़गान हुकूमत जी कहिड़ी राय हूंदी। फ़ौजी जनरल भोग कंदे चयो, 2000 साल अॻु उतां सिकंदर आज़म आयो हो ऐं हाणे उतां एलाइस सरहद पार करणु चाहे थी। मूं खेसि तुर्त जवाबु ॾिनो, हा, पर ॿिन्ही जा मक़सद अलॻि अलॻि आहिनि। सिकंदर आज़म सां पंहिंजी भेट रुगो अलेक्जेंडर ब्रंस कई हुई। ॿिन्ही जा मक़सद साॻिया हुआ। ॿिन्ही उते बादशाहत क़ाइमु करणु चाही थे। ओचितो जनरल मूंखां सुवालु कयो, तुंहिंजी उमिरि घणी आहे? हाणे मजबूरी हुई, मूंखे पंहिंजी दुरुस्त उमिरि ॿुधाइणी हुई। मूं चयो, 29 साल। जनरल वरी टहक ॾींदे चयो, उहा सरहद पार करण वक़्तु सिकंदर जी उमिरि बि एतिरी हुई। मुंहिंजो अफ़गानिस्तान जो ॿियो चकर तमामु ख़राबु वक़्त ते हो। उन करे जो गर्मियूं शुरू थी चुकियूं हुयूं ऐं सरहद पार दहशतगर्दी जी शुरूआति लाइ उहो मुनासिबु वक़्तु हो। जंहिं ॾींहुं मूं ख़ैबर लख खां सरहद पार करे अफ़गानिस्तान में क़दम रखियो, ठीकु उन ॾींहं ते कंधार जी मस्जिद में ज़ोरदार आपघाती धमाको कयो वियो हो। तालिबान जी दहशतगर्दी जो ॿियो दौरु पहिरीं खां वधीक ख़तरनाक हो। जलालाबाद में आउं मुंहिंजे ई उमिरि जे नौजवान हफ़ीज़ुल्लाह जे घर में रहियसि ऐं संसद घर जंग दौरान हथियारनि जो डिपो तौरु इस्तेमालु थींदो रहियो। उन राति असां ॿिन्ही गॾिजी हुजरे में शराब पीतो ऐं असां सां गॾु मक़ामी पुलिस जो सरबराह बि गॾु हो। ॿाहिरि तमाक जे बूटनि जी गुलनि जी ख़ुशबू पखिड़ियल हुई। पुलिस जे सरबराह चयो, मुंहिंजा मुहाफ़िज़ तव्हांखे सुभाणे कुनड़ ताईं वठी वेंदा ऐं सिज लथे ताईं अव्हां नवां पास वटि हुजो। जंहिंखां पोइ मूं फाटा जे सेक्रेटरी खे फ़ोन कई, जंहिं वराणियो त उते अव्हां लाइ मुहाफ़िज़नि जो जथो मुंतज़रु हूंदो। पर ओचितो सुबुह सवेर पुलिस जे सरबराह पंहिंजो इरादो बदिलाए छॾियो।
हफ़ीज़ुल्लाह मूंखे ॿुधायो त अॼु सुबुह जो नवां पास वटि हमिलो थियो आहे ऐं अलक़ाइदा चौकी ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई। हुननि जदीद हथियारनि सां हमिलो कयो हो। हाणे मूंखे काबुल में परॾेही वज़ारत सां ॻाल्हाइणो पवंदो। परॾेही खाते जे अमलदारनि मुंहिंजे उन दौरे खे शक जी नज़र सां ॾिठो ऐं संदन ख़्यालु हो त उहा पाकिस्तान जे ॻुझनि इदारनि जी का साज़िश आहे। हुननि जवाबु ॾिनो, असीं कंहिं बि परॾेही खे नवां पास वटां सरहद पार करण जी इजाज़त नथा ॾेई सघूं। हुननि सुवालु कयो, तव्हांखे उन जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे? हफ़ीज़ुल्लाह चयो, असीं अफ़गान पाकिस्तान ते एतबार न कंदा आहियूं। हुन इंतिहाई सकून सां मूंखे ॿुधायो त उहा पाकिस्तानी फ़ौज जी का साज़िश लॻे थी। तव्हां जेकॾहिं कुनड़ में मारिजी वियो त असांखे उनजो ॾाढो ॾुखु थींदो। हुन पंहिंजे शक जो इज़हार कंदे चयो, तव्हां हुननि खे अॼु ई अचण जो इतलाह ॾिनो हो ऐं अॼु कुनड़ में चौकी ते हमिलो थियो आहे। उन हमले खे महज़ इतफ़ाक़ करार ॾेई नथो सघिजे। उन खां पोइ हफ़ीज़ुल्लाह कुनड़ में पंहिंजे हिकु दोस्त सां ॻाल्हायो जंहिंजी डिघी या ॻाढ़ी ॾाढ़ी हुई। हुन चयो, तव्हां टैक्सी में वञो, अलक़ाइदा वारा रुॻो 4x4 गाॾियुनि ते हमला कंदा आहिनि, तव्हां बुरको पाए वञो। 3 ॾींहं असुर वेल आउं हफ़ीज़ुल्लाह जे ॻाढ़ी ॾाढ़ी वारे दोस्त जो इंतज़ारु करे रही हुयसि। ऐं बुरके में डिघा डिघा साह खणी रही हुयसि। मंझंदि खां पोइ हिकु गाॾी घर जे ॿाहिरां अची पहुती। उहा हफ़ीज़ुल्लाह जे सोट जी गाॾी हुई। हुन ॿुधायो त हफ़ीज़ुल्लाह अमरीकी फ़ौज सां मीटिंग में मसरूफ़ आहे। हुन चयो, अमरीकियुनि जो चवणु आहे त कुनड़ में जंग हलंदड़ आहे ऐं तूं चरी आहीं जेका उन तरीक़े सां वञणु चाहीं थी। हू चाहिनि था तव्हां वापसि पाकिस्तान वञो। अहिड़ी तरह मूंखे कुनड़ बदिरां वापसि तुरखम पहुचाए वियो। उन ॾींहुं अलक़ाइदा वारनि हिकु अमरीकी चंडक हेलीकॉप्टर किरायो हो, जंहिंजे नतीजे में 16 अमरीकी फ़ौजी मारिजी विया हुआ। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 39वीं क़िस्त। हीअ किताब नामेरी लेखका इलाही सरबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।